सिंध जी ज़मीनुनि जे बचाव लाइ निकिता सो ऐं उन जे लाइ इहो भरभरा इज़हार कंदो रहंदो आहे त असांजो हक़ीक़ी लीडर साईं ज़ैन शाह तौहिद जो लीडर तौहिद जो लीडर शागिर्द जो लीडर शागिर्द जो लीडर आसिफ जो लीडर आसिफ जो लीडर ऐं हिन शेर सां साईं ज़ैन शाह सिंधी यूनाइटेड पार्टी जे मर्कज़ी सदर ऐं दरिया बचायो कमेटी जे कन्वीनर खे सॾु कंदुसि त हू जहिड़ी तूं झको थी पांध किची गल पाए हली पाण पर चाए मत रुठाई रहिजी वञनि मुंहिंजे महबूब जी अहिड़ी सोणी रवायत आहे त पीपला सुधरी वञो छो जो तव्हां बि त सिंधी आहियो हू उन्हनि खे अहिड़ो सबक़ ऐं दर्स ॾिए थो इन ई अवां जी तारीफ़ जी गूंज में साईं ज़ैन शाह Vero dopo, vero, merhaba. मुझे भेनरूं या भारो साहबी दोस्तो आई हिन खैरपुर जा शहरवासियों ख़ुसूसन हिन जिदोजहद में मुतहरिक किरदार अदा करने साथी दोस्तों अस्सलाम वालेकुम जी सर ये जिदोजहद मिसाली आहे हिते आऊं वेठो सवेल मुख़्तलिफ़ दोस्तनि जिन के अजरकू में पाराईसूं उन्हनि जा कम मूंखे यादि ईंदो त सन में साईं GM साहिब जी सालगिरह ख़बर अथव 17 जनवरी ते थींदी आहे आऊं जंहिं ॻाल्हि थो करियां इहो घटि में घटि 30 साल खां अॻे जी ॻाल्हि आहे साईं GM साहिब हयात हूंदो साईं GM साहिब अक्सर नज़रबंद हूंदो 17 जी मीटिंग करी महीनो ॾेढ अॻे थींदी दिसंबर जे पहिरें हफ़्ते में थींदी पोइ उन में 30-40 माण्हू या सन जा हिसो वठंदा पोइ मुख़्तलिफ़ कमनि में मुख़्तलिफ़ असाइनमेंट ॾिनी वेंदी त केरु थींदो गैस कान हूंदी हिकिड़ा काठियूं करण वेंदा उन्हनि खे ख़बर हूंदी त असांजे भठियुनि ते काठियूं थींदियूं हिकिड़ा हंधनि ते वेंदा हिकिड़ा ओताकुनि ते वेंदा मुख़्तलिफ़ पर पोइ कुझु सालनि खां पोइ 2-4 साल मूंखे यादि आहिनि हिकिड़ी टीम ठही वई त ख़बर हूंदी त केरु कहिड़ो कमु कंदो पोइ वेंदे स्टेज दावतनामो विराईंदो केरु पोइ हिकिड़ी यार ठही वियो ऐं पोइ उहे रुगो माण्हू सॾिबा ऐं हिकिड़ी फॉर्मल मुख़्तसिर मीटिंग थींदी ऐं हर को पंहिंजे कम सां लॻी पवंदो ऐं पोइ सन में साईं GM साहिब जी सालगिरह थी वेंदी अॼु हिते दोस्तनि जिन महिल ॻाल्हायो त हिन वक़्त ते यकीनन सिंध के थ्रेट्स आहिनि अञा आहिनि पर हिन धरणे मां छो त इहो मौज़ू घणो सिंध जे के छॾे था ॾियूं छा हासिल थियो हिन 8-9 महीननि जी जिदोजहद मां छा हासिल थियो छा वञायोसीं छा हासिल कयोसीं यकीनन साज़िशूं जेके फ़ैसिला हुआ या आहिनि उहे असांजी मजमूई मिल्कियत ओ समुंड हुजे ओ ज़मीन हुजनि ओ मादनी वसीला हुजनि ओ पाणी हुजे त ये सब शयूं पानी जमीन साहिल और वसाइल सब थ्रेट हेठि जेको नक्शो चिटियो वियो ही जेको इलेक्शन जेके सौदे में आयूं त माज़ीअ में ख़िदमतुनि खे साराईंदे पंहिंजे वतन फरोशीअ में अॻियां नालो कमाईंदड़ असांजो सदर साहब जेके ॿिए दफ़ा इन करे ॾिनी वई त तूं तमामु सुठो सर्विसिस थो ॾी ऐं पंहिंजे वतन जो सौदो करण लाइ तयारु थियो थी वञी पर तूं इन इक़्तिदार जी ख़ातिर को बि किनो कमु करे सघी थो
सॼी सिंध खे हिन धरणे गॾे छॾे। सिंधु नदीअ में केतिरी ताक़त आहे उहा सिंध वारनि ॾिठी, पाकिस्तान वारनि ॾिठी, एस्टेब्लिशमेंट ॾिठी ऐं सॼी दुनिया ॾिठी। असांखे ॿधी यूनाइट करे चयो वेंदो सिंध जी अक्सरियत 62 माण्हुनि जे भर चढ़ियल आहे। उहे जिॾां चवंदा तीअं उथंदा वेहंदा आहिनि। तमामु थोरो हिकिड़ो हल्को आहे जेको आज़ाद सोचे थो, बाक़ी अक्सरियत हिकिड़े पासे आहे। ऐं उहो जेको इलेक्टेबल्स जो या 62 माण्हुनि जो टोलो आहे उहो चई त हाज़िरी भरींदड़ आहे ऐं हाज़िरी भरींदड़ आहे ऐं कब्ज़े हेठां ऐं उन्हनि सभिनी जूं हिकिड़ियूं हदूं आहिनि। उहे सभु खीसनि पिया क़ौमी मफ़ादनि खे सौदे करण जा माहिर आहिनि। पंहिंजे इक़्तिदार, पंहिंजे चङ मुड़सी, पंहिंजी MP MLA सेनेटर लाइ पंहिंजे बदन इज्तिमाही मसइलनि ते हथ खणी ईंदा। इहा जेका असेसमेंट हुई ऐं ही ऐलान थियो ऐं पाणीअ जो जॾहिं ऐलान थियो उन में निकितासीं त माण्हू यकदमि कोन निकिता। अलाए केतिरियूं सियासी तंज़ीमूं आहिनि, अलाए केतिरियूं समाजी तंज़ीमूं आहिनि जिन इन शयुनि खे माण्हुनि खे सम्झाइण लाइ सम्झायो त हिन जा नुक़सान कहिड़ा आहिनि। उन्हनि में असां बि कोशिशि कई। सियासी प्लेटफॉर्म ते सेव इंडस रिवर मूवमेंट ठाहीसीं जंहिंमें ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस, उन खां सवा ॿियूं तंज़ीमूं शामिल थियूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ शामिल थी, जमा इस्लामी थी, AJP थी, खोड़ जमायतूं थियूं। कुझु जमायतूं आयूं वयूं पे इस्माज STP ॿियूं तंज़ीमूं पे ऐं खोड़ वरी उन खां ॿाहिरि तंज़ीमूं पियूं सियासी पार्टियूं। उन्हनि सां कोऑर्डिनेशन रखियोसीं। जेकॾहिं किन अलायंस नथा हली सघूं त मुशावरती काउंसिल ठाहीसीं जंहिंमें डॉक्टर, वकील, आबादगार उन्हनि जूं तंज़ीमुनि खे जोड़ियोसीं ऐं आबादगारनि नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन ठाहे एंटी कैनाल एक्शन कमेटी ठाही ऐं पोइ सिंध में कराचीअ में खोड़ सिविल सोसाइटी जूं तंज़ीमूं हुयूं ऐं नाला खणंदो अचां थो त किथे किथे के विसरी वञनि थियूं। वुमन एक्शन फोरम, हिसार, शहरी, ये शहर जूं ऑर्गेनाइजेशनूं जेके ख़ुदि मुतहरिक थी वियूं। पर जॾहिं इहा सॼी हली तहरीक त इन जे लाइ इस्लामाबाद ताईं मुख़्तलिफ़ अपोज़िशन जे मर्कज़ परस्त जमायतुनि जे अॻुवाणनि सां बि मुलाक़ातूं थियूं जंहिंमें मुत्तहिदा वहदतुल मुस्लिमीन, सुन्नी इत्तेहाद काउंसिल, पाकिस्तान तहरीक इंसाफ, इस्लामाबाद जो ॿुधाइनि ऐं पख्तूनख्वा मिली आवामी पार्टी, BNP, ॿियूं खोड़ जमायतूं हुयूं जिन सां मुलाक़ात थी। शिया उलमा काउंसिल ऐं केतिरियूं नाला वठां के विसरंदा वेंदा केतिरा उन्हनि सां थियो ऐं उन्हनि सां बहस मुबाहिसा थिया फ़ाइदा कहिड़ा आहिनि। ऐं पोइ मुल्क जे अक्सरियत वॾे हिसे जो इहो रायो थियो उते ई इस्लामाबाद मां जेको तव्हां किथे किथे ॾिठो हूंदो त हिकिड़ा इलाइक़ा नवां आबाद करे पंजाब जा या सूबनि में मुख़्तलिफ़, पर ॿियनि इलाइक़नि खे गैर आबाद करणु कहिड़ा इंसानी हमदर्दी न आहे ऐं उन्हनि बि भरपूर मुखालफ़त कई ऐं क़ौमी असेंबली सेनेट में बि उन ते पंहिंजूं करारदातूं पेश कयूं। उनखे असीं सभिनी जा थोराइता आहियूं, सभिनी उन्हनि तंज़ीमुनि जा जिन उन्हनि ते पंहिंजो किरदारु अदा कयो। फ़ाइदा सभु गॾियासीं, सभु इनकार कंदड़ त सदर साहब अहिड़ो को का मीटिंग कान कई आहे। असां ही कैनालनि ते राज को कोन ॾेखारियो आहे। या सॼी शइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत ॿियनि शुरू करे पर 5-6 महीननि कूड़ ॻाल्हाइण खां पोइ जंहिं महिल ज़ाहिर थियो उन्हनि साइट्स तां नज़र आयो, मीडिया उनखे कवर कयो
The Greater Thal Canal नाहे पर पूरो हिकिड़ो सिस्टम आहे जंहिंमें 4-5 कैनाल था निकिरनि 5-8 शाखूं थियूं निकिरनि चोलिस्तान हिकिड़ो कैनाल कोन्हे पर कैनालनि जो हिकिड़ो सिस्टम आहे जंहिंमां ख़ुदि वरी मरोट 1 मरोट 2 ऐं ॿिया कैनाल था निकिरनि जीअं पाण हिते सखर बैराज आहे न इन मां मुख़्तलिफ़ कैनाल था निकिरनि अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा प्रोजेक्ट्स आहिनि ऐं जेकॾहिं इहे सभु ठही वञनि या ठही वेंदा त सिंध जो ॿ हिसा पाणी 3 हिसनि मां पाणी ख़तम थी वेंदो ऐं इन्हनि नवनि सिस्टमनि में जेके 6 कैनाल सिर्फ़ पहिरें फेज़ में अनाउंस कया अञा ॿिया अनाउंस थियणा हुआ पोइ सभु ठही वञनि पहिरें मरहले में 35 लख एकड़ जेके सिंध पंजाब केपी ऐं बलोचिस्तान जे फेज़ 2 जे शिकल में जेके ठहण ते जॾहिं सिस्टम में अॻे ई पाणीअ जी जॾहिं खोट आहे ऐं शॉर्टफॉल आहे त उन में त इन जी ज़रूरत आहे त मुस्तक़बिल में रखंदे इन मौजूदा पाणी खे कीअं लाइजे अञा हिंदुस्तान मां ईंदड़ पाणी ख़तम थियणो आहे जेको आस्ते आस्ते घटिजे पियो सतलज ब्यास रावी असां उन्हनि जे ते गिदई चुका आहियूं ऐं झेलम चनाब ऐं इंडस ए पाण वटि इन में सिंध जो हिस्सो पोइ 30 साल खां वठी पहिरीं 95 में ॾिठो जेको वज़ारती फार्मूले ते हिते 3 टीएस में विञायोसीं जो ग्रेटर थल कैनाल जो जून 2010 में इफ्तिताह करण जे करे खुशाब ऐं लिया जे पासे ज़मीनूं वयूं 3.5 लख उनखे सिंध जी जहिड़ी मुस्तक़िल जीअं असां वटि बिजली नथी सिस्टम थिए न लोड शेडिंग माना हाणे असीं हेरी विया आहियूं त हेतिरा कलाक ईंदी एतिरा न थींदी इरिगेशन जो निज़ाम 1 महीनो जेको वाराबंदीअ वारो और जेको सफ़ाई वारो थींदो आहे उन खां सवा 11 महीना पाणी हलंदड़ो असांखे साचाए छॾियो अथनि त वाराबंदीअ सिस्टम सां हलंदो इहा यानी असांजे सिस्टम मां पाणी वधीक ॿियनि सूबनि में इस्तेमालु थो थिए तंहिंजे करे हिते वाराबंदी सिस्टम थियो आहे ईअं कोन्हे इन सॼे खे ख़तम करण लाइ वरी नई अज़ाब पेश करण लाइ ऐं नई कारपोरेट कल्चर खे असां ते मड़ियो वियो गैर मुल्की मुल्क जे सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी ऐं करप्ट पॉलिटिशियन जूं कंपनियूं ठहियूं उहे रजिस्टर थियूं उन्हनि वटि सूबनि खां ज़मीन लॉन्ग टर्म ते लीज़ ते बनियूं ॾियारी वयूं आहिनि 48 लख एकड़ ज़मीन खणण जो प्रोग्राम कयो वियो 9 लख अलॉट थी चुकी आहे उनजी 2 लख एकड़ कॉन्ट्रैक्ट थी चुकी आहे ॿियनि कंपनियुनि खे ऐं ॿियूं ज़मीनूं थींदियूं पयूं तेज़ी सां हाणे इन सॼे मामले में जंहिं सिंध जे माण्हुनि जेका 4 महीननि खां 8-9 महीननि जा मरल आहिनि तहलकनि में मुज़ाहिरा ज़िलनि में मुज़ाहिरा बेदारी मार्चूं ऐं उन खां पोइ झर जंग कोठ शहर शागिर्द यूनिवर्सिटीअ जो स्कूलनि जा शागिर्द औरतूं असांजूं भेणूं असांजे वकील बिरादरी हर हिकु पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कयो ऐं उन्हनि जी नेटवर्किंग ज़रूरु रही उन्हनि जे विच में राब्तो ज़रूरु ठहियो ऐं जेको असां वटि हींअर घणो हलायो वेंदो त ख़ुदरू लीडरलेस इहो सॼी शइ हिकिड़ो ड्रामो कयो हिकिड़नि हज़ारे माण्हुनि जे महिनतुनि जे नतीजे में लखे माण्हू रोडनि ते अची विया करोड़े माण्हू सिंध जे करोड़े माण्हुनि ताईं इहो पैगाम पहुतो ऐं हू मुतहरिक थी रोडनि ते निकिरी आया ऐं जॾहिं वरी वकिला बिरादरी इनिशिएट करे ऑल लॉयर्स एक्शन कमेटी जॾहिं ऐलान करे हिते धरणो आयो तव्हां जेका 8-9 महीननि में या माण्हुनि में जेका हिकिड़ो सुजागी आई जेका पोइ 3 महीननि खां वठी रोडनि ते अची विया ऐं यकीनन सम्झो सॼी जंहिं महिल आई उहो मर्कज़ ठही वियो कॾहिं कॾहिं दुनिया में थींदा न चीन में हिकिड़ो स्क्वायर आहे अहिड़े क़िस्म सां हिकिड़ो चौक आहे मिस्र में चौक आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ चौकनि जिते माण्हुनि में गॾु थिया आहिनि इनकलाब थिया आहिनि त हूअं चवंदा आहिनि त बाबा कराची
लाहौर इस्लामाबाद मरकज़ आहिनि पर जिते लखे माण्हू गॾिजी वेंदा आहिनि त बबुरले जहिड़ो नामालूम शहर पाकिस्तान में मरकज़ जो सिंध जी मरकज़ जो हिकिड़ो किरदार जो जेको सॼी दुनिया ॾिठो उन करे जिते असां वटि ख़्याल बि हो 8 महीना अॻे जॾहिं असां इस्लामाबाद मां हिननि मां मुल्क जे माण्हुनि सां सियासतदाननि सां मुखालफ़नि सां सभिनी खे चयोसीं कि बाबा फ़ैसिला थी चुका आहिनि बैन अल-अक़वामी ताक़तुनि कॉर्पोरेट कल्चर मुल्क जे ताक़तुनि हुकूमतुनि फ़ैसिलो करे छॾियो आहे उन्हनि जे तरक़ी जे प्रोग्रामनि में जेको अॻियां वेंदो सो मिटिजी वेंदो ए आहे फ़ैसिला ऐं तव्हांखे ॿुधायोसीं 8 महीना अॻे ऐं पंहिंजे कननि सां उन्हनि जे वादा ॿुधी चुको आहियां उन करे इन जी का बहसत कान्हे पर वक़्तु साबित कयो सिंध जे माण्हुनि ॿधीअ साबित कयो साईं जीएम साहिब चवंदो त असांजी तहरीक अदम तशद्दुद जे बुनियाद ते हलंदी असांजा घणा नौजवान चवंदा लातों के भूत बातों से नहीं मानते गन खई ऐं खोड़ बगावत करे ऐं साईं जे इन ॻाल्हि खे पंहिंजे रत जे जोश में उनखे न मञींदा अॼु तव्हां ॾिठो सिंध जे लखे माण्हुनि पंहिंजे अदम तशद्दुद जे बुनियाद ते जेको मिसाली किरदार अदा कयो ऐं पंहिंजी ताक़त जो इज़हार कयो सॼी दुनिया ॾिठो त हे शयूं पोइते करे धिके छॾियूं हिकिड़ी तंज़ीम ठही वई असां मूं साईं जीएम साहिब जी सालगिरह जो ॿुधायो न मिसाल हाणे असांजे भेणुनि खे ख़बर आहे त असांखे छा करिणो आहे अॻे त जोश में निकितियूं पर हाणे तजुर्बेकार थी वयूं असांजे भाउरनि खे ख़बर आहे फौज साहब खैरपुर खे ख़बर आहे त मूंखे छा करिणो आहे हाणे जंगी हालतूं अची वयूं त फौज साहब खैरपुर खे ख़बर आहे त मूंखे छा करिणो आहे अहिड़े तरीक़े सां सभिनी सियासी पार्टियुनि जेके इन्हनि में हिसो वरितो उन्हनि खे ख़बर आहे त असांखे छा करिणो आहे अॼु असांजी फुल पोटो खे ख़बर आहे त पंहिंजे वॾनि जे रिवायतुनि ते हिते ओताकूं हुए ओताकी आहे त हू पंहिंजनि परायनि लाइ ओताक खुलियल हूंदी ऐं उहा 12-15 ॾींहं कीअं ओताकूं हिननि लायूं आहिनि इहा सॼी आहे सिंध जो माण्हू मूंखे हिकिड़े साहब खे सवाल कयो जेको हिते आयो मज़हबी सख़्तु मज़हबी तंज़ीम जो आहे हुन चयो साईं असीं वेंदा आहियूं मके मदीने असीं विया आहियूं ज़ियारतुनि ते उते हिकिड़ो मके मदीने में खाधो पाणी इहो हिकिड़ी फरावानी हूंदी आहे उहा आउं ॾिसी आयो आहियां पर मूंखे चई किन ॻाल्हि हिन में उन खां वक़्तु माण्हुनि जी मोहबत जज़्बो ऐं क़ुर्बानी जो जज़्बो ऐं रिस्क खणण जो जज़्बो उन खां वक़्तु हो इहा अथव तव्हांजी सिंध जो माण्हू पंहिंजे रिवायतुनि जो पासदार थी ऐं मुनफरिद थी ॾेखारियो तव्हां हिन मुल्कनि में वेंदो त खोड़ ई सार जा हूंदा पर अहिड़े क़िस्म जो मुनफरिद क़ौम जंहिं पंहिंजे जिदोजहद जो तरीक़ो पंहिंजो पाण मुतयन कयो उन में गॾिजी ॾेखारियो उन्हनि पंहिंजे सर्विसिस कीअं ॾिनियूं आहिनि कीअं पाड़े वारनि कीअं उनखे संभालियो कीअं माण्हुनि ॿाहिरि रहंदड़ सिंध जे माण्हुनि डोनेशन्स ॾेई ऐं कैंपूं हलायूं हिते जे मक़ामी माण्हुनि पंहिंजे घर जा दरवाज़ा खोले छॾिया ऐं कर्ज़ ऐं ॿिया खणी मूंखे ख़बर कोन्हे पर यकीनी तौर ते कंहिंजे किसे में हूंदो आहे ईअं पाणियूं मानी ख़िदमत ऐं ॾोहारे जे सभु ख़िलाफ़ हुया पर 10-15 ॾींहं उन्हनि खे सिंध जी मोहबत उन्हनि क्राइम खां बि रोके छॾियो उन करे इहा ॾिसो सिंध जी किरदार जी अथव उन करे नई सिंध जो चैप्टर शुरू थियो आहे इहा मिसाली सिंध ऐं उन जा बच्चा आहिनि उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे 8 महीना अॻे मूं दोस्तनि खे इहो चयो दर दर हलंदासूं हज़ारे माण्हुनि ताईं पहुचाईंदासूं ॻाल्हि उहे करोड़े माण्हुनि ताईं पैगाम पहुचाईंदा ऐं कंहिं बि इदारे मां वफ़ाक़ी हुकूमत मां
सदर मां कंहिं बि इदारे मां असांखे का बि उम्मीद न आहे, छो त फ़ैसिलो में सभिनी जा मफ़ाद उन में ॿधा पिया आहिनि, पीपलनि लीगलनि ॿियनि जा मफ़ाद लॻा पिया आहिनि। इहे असांखे कुझु कोन वणंदो। सिंध जे हिकिड़ो रस्तो आहे, सिंध जे माण्हुनि खे जाॻायो, करोड़नि माण्हुनि ताईं पहुचंदो ऐं लखे माण्हू निकिरी ईंदा ऐं सॼो मुल्क ॾिसंदो ऐं सॼी दुनिया ॾिसंदी। या मुंहिंजो पोइ 8 महीननि खां वठी इहो हिकिड़ी तस्वीर हुई त निकिरंदी ऐं सिंध उनती बची पवंदी ऐं उहो मंज़र असां ताईं तसवुर ते कयो, पर उहो असांखे अलाह साईं जे महिरबानीअ सां सिंध में उहा ताक़त थी, तव्हां दोस्तनि जी मदद सां उहो सभु थी गुज़रियो। हाणे वरी उहे ठग जिन लिखी ॾिनो 2-3 महीननि खां वठी वरी चोरी थींदी आहे न, पेरा खणबा आहिनि। तव्हां शहरी माण्हू आहियो, ऐं ॻोठाणो आहियो, तव्हां मां थोरो ॻोठाणो आहे त के चोर वेझा हूंदा आहिनि त उहे असां सां गॾु पिया निकिरंदा आहिनि, चोर 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 पिया कंदा आहिनि। सो पीपल असां वारियूं ॻाल्हियूं करे ऐं चवंदा बाबा असां पुरजी वियासीं, लुटी विया, चोर चोर। सो बाबा तूं चोर रही, असीं भाॻिया आहियूं ऐं सिंध जे माण्हुनि हुनजे वज़ीर आला जो, हुनजे सदर जो, हुनजे वज़ीरनि जो, हुनजे सिंध असेंबली जे रेज़ोल्यूशन, जाली रेज़ोल्यूशन जो, हुननि जे ठग वकीलनि जूं रुकावटूं, हुननि जा सरकारी उन्हनि जूं रुकावटुनि जो, ऐं कीअं हुननि सेनेट में जेॾी महिल करादात आई या नेशनल असेंबली में आई कीअं ठगी कयूं। अॼु बि फ़ैसिलो जॾहिं सदर खे करणो हो एग्जीक्यूटिव ऑर्डर जे ज़रिए अप्रूवल ॾिनो ई त ॿियो लेटर कढी ख़तम कर, कमेटीअ जे हवाले करे छॾणु, ऐं सभु आईनी अमल तव्हांखे मुबारकबाद सां गॾु इहो ॿुधाइण आया आहियूं। तव्हां धिके परे करे छॾियो आहे, पर इहा साज़िश साम्हूं में पीपला ऐं वफ़ाक़ी हुकूमत सभु गॾु आहिनि, उहे बेनिफिशरीज़ उहे सभु गॾु आहिनि। उन करे अॻिते हाणे त अॻे त ख़बर कान हुई, हाणे त मुनज़म थी वियो आहे। तव्हांखे पंहिंजे ताक़त सिंध जे माण्हुनि खे ख़बर कान्हे, हाणे तव्हां पंहिंजी ताक़त आज़माए चुका आहियो। उन करे असीं पंहिंजे हुकुमरान तबके खे था चऊं, वफाकी हुकूमत को कहते हैं, सदर पाकिस्तान को कहते हैं, वजीर आजम को कहते हैं, वजीर आला पंजाब को कहते हैं, वजीर आला सिंध को कहते हैं, और पाकिस्तान के सारी पॉलिटिकल पार्टीज और एस्टेब्लिशमेंट को कहते हैं कि ऐसे प्रोग्राम जिनमें कारपोरेट के लोगों को 5,500 अरब की कमाई होनी है, उसके बदले में आपने नहीं देखा कि सिंध के करोड़ों लोग अपने गांव से दरबदर होंगे। आपने ये नहीं देखा सिंध की लाखों एकड़ जमीन गैराबाद होनी है। आपने ये नहीं देखा कि डेल्टा जो अभी तबाह है और इसकी ओनरशिप पाकिस्तान नहीं ले रहा और इधर की डेल्टा तबाह हो रही है, तो उसकी फिक्र नहीं है। मावराए आइन कदम उठाते हैं, सदर के 8 जुलाई के अप्रूवल के तहत अब फिर सीसीआई में मावराए आइन कदम का उठाया है कदम, जबकि सीसीआई को फैसला करना था या सदर को भेजना था कमीशन बनाने के लिए, लेकिन दोनों नहीं किए, फिर मावराए आइन जा रहे हैं। तो जाली इलेक्शंस, अमेंडमेंट्स ये करना कि 26वीं आईनी तरमीम के जरिए कोर्ट्स पे कब्जा जुडिशियल मार्शल लगे, पीका के कानून के जरिए हमारी सहाफत पे की मार्शल लगे, उस पे कंट्रोल हो। SIFC की शक्ल में जो आपने पैरेलल बनाया है, तो 73 का आइन बशमूल 8वीं तरमीम को मफलूज करके खत्म कर दिया और SIFC का इदारा बना के सिंध में 1 यूनिट लगा दी है, 1 यूनिट प्लस गवर्नमेंट लगा दी है, और उसके नतीजे में पाकिस्तान की सारी मिल्कियत एक सेंट्रल जगह पे आ गई है
और उसके जो प्रोजेक्ट्स आना शुरू हुए वो कॉर्पोरेट फार्मिंग के जो दुनिया के और मुल्क के उसमें जो पैसों वाले हैं वो आके अपने मुस्तकबिल का प्लान्स बनाएंगे। इधर से बताया जाता है कि आपने फूड इनसिक्योरिटी बढ़ेगी, लाइफ स्टॉक के घास की लाइफ स्टॉक में बनेगी, एग्रीकल्चर में बनेगी, तो ये फूड सिक्योर और हमारे लाखों लोग कहां जाएंगे? ये करोड़ से ज्यादा सिंध के कहां डिस्प्लेस होंगे? सिंध की जमीन के नीचे पानी सिर्फ 27% है जो पीने के काबिल है, बाकी अंडरग्राउंड वाटर नहीं, वो भी नहरी पानी इस्तेमाल करते हैं। नहरी निजाम तबाह हो जाएगा और 2/3 ऑफ द वाटर चला जाएगा इन स्कीमों में। और आपने कह दिया ये स्ट्रेटेजिक कैनाल्स है, तो ये स्ट्रेटेजिक कैनाल्स नहीं है। सिंध की मौत, सिंधु नदी की मौत का पैगाम है और हम इस नदी के लिए मुत्तहद हुए हैं, तो हम इसके लिए जान भी दे सकते हैं, लेकिन यह फैसला आपको वापस करना पड़ेगा। उन करे अॻिते तव्हांखे इहो बाख़बर करण लाइ कमेटियूं ठाहे साज़िशूं कंदा, पर जीअं असांजो दोस्त सवेल चई वियो त बाबा ज़मीनूं जेके ॾिनियूं अथव न, तई जेके चोर पिया करियो, पाण चोर ऐं भाॼियुनि सां अची बीह रहिया आहियो, साॻियूं ॻाल्हियूं पिया करियो, पर सिंध जे माण्हुनि तव्हांजे कंहिं बि ॻाल्हि खे कोन मञियो आहे। सॼे वर्जन खे हाणे जलसनि में लथायो, हाणे अध खां मथे सरकारी मुलाज़िम करे पंहिंजा भरियो पिया, पर माण्हू नथा अचनि। उन करे असांजो सदर साहिबु हुजे, उनजो पुटु हुजे, उनजो वज़ीर आला हुजे, उनजा वज़ीर हुजनि, उनजा MP MLA जेके हितां आहिनि, उन्हनि खे चऊं था त महिरबानी करियो इक़्तिदार जे एवज़ क़ौमी गैरत मां हथ न कढो। क़ौमी गैरत छॾे सॼी सिंध जा जेके स्कीमूं आहिनि, ज़मीनूं, पाणी, समुंड सभु लिखियो पिया ॾियो। उन करे क़ौमी गैरत करियो, पंहिंजे लीडरनि खे सेखारियो, जेकॾहिं उन्हनि खे नथी अचे उन्हनि जो साथ छॾे असां सां अची बीहो, जे नथा बीहो त इहो गैरतनि जो 2-2 हज़ार क़ौमी गैरत न रखंदड़ इन्हनि MPA MNA सेनेटरनि जो 2-2 हज़ार तइदाद आहे। सिंध जे माण्हुनि लखे माण्हुनि पंहिंजो हिकिड़ो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे करोड़नि, और रेफरेंडम थी चुको आहे। इन जे साम्हूं जे ही जाली इलेक्शन जे ज़रिए आयल क़ौमी असेंबली जो ज्वाइंट सेशन या अकेलो फ़ैसिलो करे असांजूं कैंगरू कोर्ट्स फ़ैसिलो कनि, या असांजी हीअ उन जाली इलेक्शन मां पैदा थियल काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट CCI उहा फ़ैसिलो करे। उन्हनि जो वज़न कुझु कोन्हे, इन्हनि 8 ऐं 300 माण्हुनि जो वज़न कुझु कोन्हे। ए सभु जाली निज़ाम जी पैदावार आहिनि। असां वटि हिते जुडिशियल मार्शल जी पैदावार आहिनि। उन करे असांजे करोड़ माण्हुनि जो 6-7 करोड़ माण्हुनि जो इहो कतई फ़ैसिलो आहे त इहे कैनाल ख़तमु थियणु घुरिजनि। सिंध जे जियापेला कैनालनि जो ऐं लिंक कैनालनि जो सिस्टम हाणे बंदि करियो। जेकॾहिं तव्हां इन्हनि जाली इदारनि जे ज़रिए तव्हां मरण जी कोशिशि कई या ताक़त जे ज़रिए मरण जी कोशिशि कई त यकीनी तौर ते माण्हू फ़ैसिलो करे वेठा आहिनि, उहे साम्हूं थियणा आहिनि। जेको नफ़रत जी जो माहौल ठहंदो उहो फेडरेशन लाइ नुक़सानकार आहे, पर हिते सिंध जो माण्हू असीं चऊं था सभिनी जी सलामत हुजे। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे बंदूकुनि जूं गोलियूं खोलियूं त हींअर करोड़े माण्हुनि ते तव्हां फायर बि न करे सघंदो, तव्हां में ज़रूरत बि कान थी सघंदी त अहिड़ो क़दम खणी सघो। उन करे टकराव अचण जी ज़रूरत न आहे। मुल्क जे सियासी मफ़ाद में, असांजे मुआशी मफ़ाद में, कराची शहर जे पाणीअ जे पीअण जे हैदराबाद जे मफ़ाद में, ही डेल्टा जे मफ़ाद में इहे कदम पंहिंजा वापसि वठो, न त पंहिंजी जिदोजहद जारी रहंदी। ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे तव्हांखे छा करिणो आहे। को बि मामिलो थो थिए हिकु ॿ बरलो न, पर सिंध में हर जाइ ॿ बरलो थी वेंदी ऐं पोइ
यकीनन बरी हिकिड़ी दफ़ा घोड़ा घोड़ा इन्हनि खां फ़ैसिला वठंदुमि। महिरबानी। अस्सलाम वालेकुम जी।